ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। आर्ट्स काउंसिल कराची में 2 ॾींहनि वारी आलमी सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस जो भिटाई वाई सां इफ्तिताह कयो वियो। आलमी सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस में तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह, डॉक्टर फहमीदा हुसैन ऐं इसहाक समेजो समेत अदीबनि, शाइरनि ऐं लेखकनि शिरकत कई आहे। रियासत जी ज़िम्मेवारी आहे त ख़ानगी स्कूलनि में मादरी ॿोली खे यकीनी बणायो वञे। सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह जो चवणु आहे त ॿोली खे बचाइण लाइ पाण खे जदोजहद करणी पवंदी। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे ज़िम्मेवारी खणणी पवंदी। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं। आर्ट्स काउंसिल कराची में 2 ॾींहनि वारी आलमी सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस जो भिटाई जी वाईअ सां इफ्तिताह कयो वियो आहे। आलमी सिंधी ॿोली कॉन्फ्रेंस में तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह, डॉक्टर फहमीदा हुसैन ऐं इसहाक समेजो समेत अदीबनि, शाइरनि ऐं लेखकनि शिरकत कई आहे। रियासत जी ज़िम्मेवारी आहे त ख़ानगी स्कूलनि में मादरी ॿोली खे यकीनी बणाए। सैयद सरदार शाह जो इहो चवणु हुयो। ॿोली खे बचाइण लाइ पाण खे जिदोजहद करणी पवंदी। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे ज़िम्मेवारी खणणी पवंदी। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो सां लाइन ते मौजूदु आहे। जी आमिर, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां कराची जे आर्ट्स काउंसिल में जेको 2 ॾींहनि जी आलमी सिंधी लैंग्वेज कॉन्फ्रेंस आहे उहा जारी आहे। ऐं लैंग्वेज में कॉन्फ्रेंस में जेको आहे सूबाई वज़ीर सकाफ़त ऐं तालीम सरदार अली शाह, उन सां गॾोगॾु जेके ॿिया लेखक, अदीब, दानिश्वर ऐं स्कॉलर आहिनि उन में मौजूदु आहिनि। वॾे तादाद में जेको आहे सो ॿार किताबनि जा स्टाइल बि लॻाया विया आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ सिंधी जेके लेखक आहिनि उन जा किताब बि सेल लॻाया विया आहिनि। हीअ कॉन्फ्रेंस जारी आहे जेकी 2 ॾींहनि ताईं जेको आहे कराची आर्ट्स काउंसिल में जारी आहे। ठीकु आहे आमिर सुप्रो, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।